बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवां खे भली कार चऊं था। नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान जे ॿोॾि सटियल ऐं बरसाति मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जो अॼु दौरो कयो आहे ऐं रिलीफ ऑपरेशन खे तेज़ करण जो हुकुम बि ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान जे बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि जे लाइ 20 लख रुपया फ़ौरी तौर ते इमदाद जो ऐलान कयो आहे। जेके अजुल जो शिकार थिया आहिनि उन्हनि जे वारिसनि जे लाइ, ऐं इहे 20 लख रुपया जेके आहिनि 10 लख रुपया बलोचिस्तान जी सूबाई हुकूमत अदा कंदी ऐं 10 लख रुपया वफ़ाक़ी हुकूमत पारां अजुल जो शिकार थियल जेके आहिनि 136 जे लॻभॻि अंगु ॿुधायो पियो वञे। उन में 47 मासूम ॿारड़ा बि शामिल आहिनि। उन्हनि जे वारिसनि खे मिलंदा ऐं जिन जा घर ड्रही तबाह थी विया मुकमल तौर ते, उन में कचे ऐं पके घर जी कैटेगरी ख़तमु कई वई आहे। बेघर थियलनि जे लाइ 5-5 लख रुपया इमदाद जो ऐलान कयो वियो आहे ऐं फसल जेके तबाह थिया आहिनि उन्हनि जी असेसमेंट जे लाइ उन्हनि जो चवणो त असां टेक्नोलॉजी जी मदद सां फ़ज़ाई मुआइनो कंदासीं ऐं असेसमेंट करण खां पोइ उन हवाले सां बि इमदाद जारी कंदासीं। फ़ौरी तौर ते चेक्स विरहाया विया आहिनि ऐं रिलीफ कैंप्स ते जेका खाद खुराक मुतासिरनि खे न मिली सघी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन ते इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कंदे फ़ौरी तौर ते खाद खुराक फ़राहम करण जूं हिदायतूं जारी कयूं। इन सॼी सूरत हाल दौरान वरी बलोचिस्तान हुकूमत जी जेका तर्जुमान आहे फराह अज़ीम शाह साहिबा, उन्हनि जो बि हिकिड़ो बयानु मीडिया ते गर्दिश करे रहियो आहे, जंहिंमें उन्हनि जो चवणु आहे त तबाहियूं त अमेरिका जहिड़े मुल्क में बि ईंदियूं आहिनि पर उते बि इमदादी कार्रवाइनि में देरि लॻंदी आहे। हाणे बरसाति मुतासिरनि जा अहंज घटाइण जे बदिरां उन्हनि जे फटनि ते पहा रखण जे बदिरां अहिड़े क़िस्म जो जेको बयानु आहे उन ते बि पैनलिस्ट जी राय शामिलु करण जी कोशिशि कंदासीं। उन सां गॾु अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान अॼु हिकु तकलीफ़ खे ख़िताबु कयो आहे। उन इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ु बाज़ाब्ता तहरीक एहतजाज करण जो ऐलान करे छॾियो आहे। आइनी इदारनि ख़िलाफ़ु एहतजाज जो मजमूई तौर ते मुल्क ते कहिड़ो असरु पवंदो, मईशत ते इन जो छा असरु पवंदो, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां कराईंदो हलां। सीनियर तजिया निगार आहिनि प्रोफेसर मुश्ताक वीराणी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इदरीस लिगारी साहब ऐं डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां अॼु इन प्रोग्राम में गॾु आहिनि। प्रोफेसर मुश्ताक वीराणी साहब, थैंक यू सो मच तव्हां जॉइन कयो। अव्हां खां शुरूआति कयां पियो। सर, उर्दू में हिकिड़ो जुमिलो आहे, देर आयत दुरुस्त आयत। कीअं पिया ॾिसो अव्हां बलोचिस्तान में ॿोॾि मुतासिरनि जी बाहुत जे लाइ असांखे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाण मैदान ते नज़र अचे पियो, जॾहिं तबाहकारियूं वधी वियूं, अहंज तमामु घणा जेके आहिनि उहे वधी विया ऐं केतिरा ई माण्हू अजुल जो शिकार थिया, घर ड्रही पट पइजी विया। पहिरीं ॻाल्हि आहे त बलोचिस्तान जी जेका रिप्रेज़ेंटेटिव जंहिं बयानु ॾिनो आहे उहो ॾुख वारो आहे ऐं कावड़ वारो आहे। तव्हांखे सभिनी ख़बर आहे त अमेरिका में कतरीना हरीकेन आयो, पर 24 कलाकनि जे अंदरि हुननि खे रिलीफ मिलियो ऐं उन्हनि जो जेको माण्हुनि जो मरण जो या तमामु घटि थियो। ऐं ॿी शइ मां तव्हांखे ॿुधायां त नेशनल ऐं असांजो दोस्त रफ़ीक साहब बि वेठो आहे, उहो तमामु घणो एक्टिव आहे हिन में डेवलपमेंट सेक्टर में। त नेशनल डेवलपमेंट डिज़ास्टर प्रोग्राम आहे NDM में, उहो फेडरल गवर्नमेंट ते आहे ऐं हर प्रोविंस में बि डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ठहियल आहे। हा, उन्हनि जो कमु ई इहो आहे त पहिरियों हमेशह दुनिया में चइबो आहे, सभिनि खां वठी इहो चयो आहे त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। इहा NDM में या प्रिवेंशन जेका PDM आहे उहा छो न एक्टिव थी। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे, तव्हांजे मीडिया में त हलंदी हुई त अॼु खां 3-4 महीना अॻु में वार्निंग पयूं अचनि त हिन वक़्तु हिन सीज़न में मूंसूं ॾाढियूं ख़तरनाक ईंदियूं ऐं बरसाति थींदियूं, तंहिंजे करे कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके बि असांजा जेके पॉलिटिशियन आहिनि उहो 24 कलाक साज़िशुनि जे पोयां हुजनि, 24 कलाक हिक ॿिए खे टोड़ण जी कोशिशि कनि ऐं उते त डेफिनेटली जेका ब्यूरोक्रेसी उहो पैसे हूंदी आहे, इहो जेको अदारो आहे उन में न थियो। उनजो नतीजो अॼु इहो ॾिसो, सॼो बलोचिस्तान तबाह आहे, असांजो सिंध जो काछो जेको आहे उहो बि तबाह आहे, कोस्टल एरिया आहे, ख़ुदि कराचीअ में जेके लो लाइंग एरियाज़ आहिनि उहे बि तबाह आहिनि। ऐं चीफ मिनिस्टर पाण चवे थो त असां सभिनी जूं ग़लतियूं आहिनि। मसइलनि सिर्फ़ु इहो सुवालु इहो आहे त आख़िर जेके सो कॉल्ड इलेक्टेड आहिनि पंहिंजा ही हुकुमरान, आख़िर उन्हनि जो कमु कहिड़ो आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधायां, जेके प्रोग्राम ॿुधाइनि था। गवर्नमेंट माना माण्हू, इहो ज़हन में रखो। 1863 में जेको इब्राहिम लिंकन डेफिनेशन ॾिनो आहे उहो अॼु ताईं बि क़ाइमु आहे त गवर्नमेंट बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल। गवर्नमेंट माना त माण्हू ऐं माण्हुनि जी ख़िदमत, माण्हुनि जो रिलीफ, माण्हुनि जी
खे हेल्प करण आहे। ऐं हिते तव्हां ॾिठो कराची खां वठी पिशावर ॾिसो, गिलगित ॾिसो, कोटिया ॾिसो, उते तव्हांखे हुकूमत नज़र कोन ईंदी। हाणे मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त हीअ ॿोॾि में ख़ुदा करे त माण्हुनि खे जेका आहे सा इहा मदद मिले त पोइ ख़ुदि बि थींदी, हुन खां पोइ माण्हुनि खे रिलीफ न मिलियो हूंदो। अञा बि ॿियो पॉइंट ॿिया दोस्त वेठा आहिनि, मूंखे माना हुनखे स्टॉप करणु घुरिजे त काछो में गुज़िरियल 2 सालनि खां इहो पियो हले, हाणे आहे। ऐं उन खां पोइ जेको बि डेवलप जेको आहे हुकूमत छा कंदी आहे त जेके यूनियन काउंसिल खे बाक़ाइदे डिक्लेयर कंदी आहे त क्लेमिटी हित जेके एरियाज़ आहिनि, उन खां पोइ अपील कंदी आहे इंटरनेशनल डोनर खे, ख़ासि करे यूएनओ खे, वर्ल्ड प्रोग्राम, त उहे उन्हनि खे इमीडिएटली उन्हनि खे रिलीफ ॾींदा आहिनि या फूड ॾींदा आहिनि, सभु कुझु। पर मां इहो थो चवां वॾी बदकिस्मती असां तव्हांजे सिटीज़न जे त हुकूमत आहे ई कोन, वफ़ाक़ी हुकूमत हुजे या प्रोविंशियल हुकूमत न हुजे। ऐं आख़िर में इहा त हीउ पंहिंजो केरु शहबाज़ शरीफ़, हुन खां असां पुछनि था पियो असां एज़ अ सिटीज़न, तव्हां प्राइम मिनिस्टर आहियो, तव्हांखे छो न हिन खे जेको आहे सो PDM MDM खे करे ऐं तव्हां पाण जहाज़ में वञणु करणु वाटियो, सुठी ॻाल्हि आहे, अखियुनि सां ॾिसो, पर तव्हां अदारनि खे छो न मज़बूत कयो त माण्हुनि खे रिलीफ ॾियनि। ठीकु आहे। काछे जी अवां जेका ॻाल्हि कई प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, गुज़िरियल हफ़्ते अव्हांखे यादि हूंदो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सिंध जे बरसाति मुतासिर इलाइक़नि में जेका तबाहियूं थियूं आहिनि इन हवाले सां ब्रीफिंग वरिती हुई। इजलास जेको आहे उहो कोठायो, हिन इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बि ब्रीफिंग ॾिनी वई हुई ऐं अंग अखर बि पेश कया विया हुआ। वज़ीर आज़म पारां वफ़ाक़ी वज़ीरनि ते मुश्तमिल हिकु कमेटी जोड़ी वई हुई, जंहिंखे 4 ॾींहंनि जे अंदरि इन्हनि बरसाति मुतासिर इलाइक़नि में वञी जाइज़ो वठी उहा रिपोर्ट ॾियणी हुई, जंहिंखां पोइ हिकमत अमली तरतीब ॾियणी हुई, जंहिंमें प्लान जेको आहे उहो तरतीब ॾियणो हो सिंध जे बरसाति मुतासिरनि जे रिलीफ पैकेज जे हवाले सां। उन ते अमल दरामद न थियो आहे। उहा जेका वफ़ाक़ी वज़ीरनि जी कमेटी हुई, उन कमेटी अलाए इलाइक़नि जो जाइज़ो वरितो बि या न, उनखे 4 ॾींहंनि खां त वधीक थी वियो, पर सिंध वासी बि अहिड़े क़िस्म जे पैकेज जा इमदाद जा मुंतज़िर आहिनि। एग्ज़ैक्टली। ऐं ॿी हीअ डिस्क्रिमिनेशन आहे, जॾहिं प्राइम मिनिस्टर बलूचिस्तान जी दौरो करे, या सुठी ॻाल्हि आहे, पंजाब जो थो करे या उहो KPK में, सिंध में छो नथो अचे? आख़िर सिंध पाकिस्तान में नहीं आहे। प्राइम मिनिस्टर खे हुजे हा त काछो बि ॾिसे हा, कोस्टल एरिया ॾिसे हा, कराची शहर ॾिसे हा, उहो हिते तकलीफ़ माना मेस आहे। मां तव्हांखे वरी ॿुधायां, तव्हां असांजो अख़लाक़ी कमु आहे या जेको असांजी ड्यूटी आहे त माण्हुनि खे ॿुधायूं। हिन हुकमरान हुजनि या पहिरियां इमरान ख़ान जी हुकूमत हुजे, अञा पहिरियां कुझु, हुननि जो आवाम सां को वास्तो न आहे। बाक़ी बयान कढंदा, हेलीकॉप्टर ते वधंदा, ड्रामा ॾेखारींदा, ऐं कराची में जेको चीफ मिनिस्टर आहे उहो वञी पाणीअ में वञी बीहंदो, सभु कुझु कंदा। ही मुंहिंजे नज़र में सिर्फ़ु ड्रामा आहिनि। हक़ीक़त में जेको हिननि खे पहिरियों कमु करणु घुरिजे आहे उहो हिननि न कयो। ठीकु आहे। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, PTI चेयरमैन अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ बाज़ाब्ता हिकु एहतजाज ऐं तहरीक जो ऐलान करे छॾियो आहे। उन मुख़ालिफ़नि ते तनक़ीद बि कई आहे। हाणे हिकु पासे जीअं असां ज़िक्र कयूं था NDMA ऐं PDMA जेके डिज़ास्टर मैनेजमेंट जा इदारा आहिनि, उहे इदारा मफ़लूज बणियल आहिनि। मईशत असांजी कमज़ोर आहे, मुल्क जो देवालो जेको आहे उहो निकिरण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, ऐं इमरान ख़ान वरी आइनी इदारनि ख़िलाफ़ जेको एहतजाज जो ऐलान कयो आहे। इनखे कीअं पिया ॾिसो? मजमूई असर इन जो मुल्क जी मईशत ते इमरान ख़ान जी ग़लति आहे, छाकाणि त हिनखे सॼो इमरान ख़ान जो इहो आहे त जेको इलेक्शन कमीशन आहे उहो फॉरेन फंडिंग जा जेका डिसीजन न करे, छाकाणि त सभिनी खे ख़बर आहे त RS नक़वी बिल गेट जा बि किताब इहो पैसा खाई रहिया। हिते जेको के इलेक्ट्रिक में जेको थी वियो पंहिंजो प्राइवेटाइज़ेशन, उन जा बि पैसा खाई विया, ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि डोनर एजेंसीज़ उन्हनि जो बि खाई आहे। चवनि था जेकॾहिं हुनखे सज़ा मिली त 80 साल हुनखे सज़ा मिलणी आहे, जंहिं नमूने सां हुन फ्रॉड कयो आहे। उन फ्रॉड मां ई जेको आहे सो पैसा इमरान ख़ान खे आया। तंहिंजे करे इमरान ख़ान जी पूरी कोशिशि इहा आहे त असांखे पार्टीअ सां तालुक न आहे, असांजी पार्टी आहे त जस्टिस हुजे। जस्टिस बि आहे त इमरान ख़ान ग़लति थो करे, ऐं जेको इलेक्शन कमीशन खे जेको ज़ोर रखियो अथई उहो सिर्फ़ु इन जे करे इहा जेका आहे त जेका डिसीशन न अचे, इहो ई आहे। ठीकु आहे। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, थैंक यू सो मच फॉर योर टाइम सर, वॾी महिरबानी। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवाना अचां पियो सर, बलोचिस्तान जे बरसाति ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ दौरो कयो आहे। 20-20 लख रुपया उन्हनि जे लाइ फ़ौरी तौर ते जेके अजुल जो शिकार थिया
उन्हनि जे वारिसनि खे उहा इमदाद ॾियण जो ऐलान कयो वियो। इहा इमदादी रक़म चए पियो वञे त फौरी तौर ते उन्हनि खे फ़राहम कई वेंदी। कुझु इलाइक़नि में वज़ीर आज़म चेक्स बि विरहाया। देर आयत दुरुस्त आयत वारो जेको जुमिलो आहे उन ते अवां छा कमेंट कंदव? बलोचिस्तान में बि तबाही अचण खां पोइ ई सही, पर वज़ीर आज़म पाण मैदान ते असांखे नज़र अचे पियो। कीअं पिया ॾिसो अवां इन समूरे मामले खे? इन ते छा कमेंट कंदव? ॾिसो, जेको फ्लड जो जेको आहे स्प्रेड आहे उहो एतिरो फास्ट आहे ऐं एतिरो वॾो आहे जो उन में जेका हिन वक़्तु ताईं जेके फैक्ट्स आहिनि उहे अञा इमर्ज थी रहिया आहिनि। उन करे वज़ीर आज़म दौरो कयो आहे उन्हनि जो। जीअं चीफ मिनिस्टर कल्ह या शायदि 4 ॾींहं दौरो कयो काछे इलाइक़े जो, ऐं जेके सिंध जा बोरसर इलाइक़ा आहिनि। इहो हिकिड़ो गुडविल जेस्चर आहे। फौरी तौर ते जेको इमदाद जो पैकेज आहे उनखे कंहिं बि सूरत में एप्रिशिएट त करे सघिजे थो पियो। पर सूरत हाल इहा आहे त इन खां वधीक इम्पोर्टेंट त उहे उते विया आहिनि ऐं कयो त उन खां वधीक इम्पोर्टेंट इहो आहे त कीअं हू जेके एड एफर्ट्स आहिनि उहे सभिनी ताईं पहुच रखनि था। इहो हिन फ्लड में मिसिंग लिंक आहे। जंहिं मिसिंग लिंक जो जेको नज़र अची रहियो आहे उहो इहो आहे त उनजे करे तमामु घणा उहे माण्हू जेके बेपहच आहिनि, अहिड़नि रिमोट एरियाज़ में आहिनि जंहिंजी का पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन कान्हे का, जंहिंजी का पहुच कान्हे का, उहे वरी बि उन मां रहिजी वेंदा। प्रॉब्लम इहो आहे त जेका गवर्नमेंट जी जेका कैपेसिटी आहे उन मूजिबि त हीउ सभु कुझु करे रहिया आहिनि, पर मां सम्झां थो त जेको प्रॉब्लम आहे उनजो वॉल्यूम तमामु वॾो। तव्हां जीअं जीअं फैक्ट्स अञा इमर्ज थी रहिया आहिनि तव्हां ॾिसंदो त बलोचिस्तान त बिल्कुलु माना हिकिड़े छेड़े खां ॿिए छेड़े ताईं लॻे थो त माना सॼो ज़मीनदोज़ थी वियो आहे। तमामु घणी तबाही आई आहे बलोचिस्तान में। बिल्कुलु माना इन क़िस्म जी तबाही त अॻु में करे न थी वई आहे। 2010 जी ॿोॾि में बि इवन बलोचिस्तान जा कुझु इलाइक़ा हुया जिन खे अफेक्ट थियो, पर हीअं अफेक्ट वॾो न थियो हुयो। जीअं पंहिंजो सिंध में जेको 2010 जो जेको इफेक्ट हुयो उहो हेठिन इलाइक़नि में हुयो, पर हिन वक़्तु जेको आहे उहो असां ॾिसी रहिया आहियूं त काछे जो जेको इलाइक़ो आहे उन में यानी उहो अहिड़ो इलाइक़ो आहे जेको वारियासो इलाइक़ो आहे ऐं जबल ऐं हुनजे विच ते जेको आहे जेको जंहिंमें हिन वक़्तु माण्हुनि जा जेके घर आहिनि माण्हू डिवास्टेटेड आहिनि। इन सॼे खे मतिलबु कवरेज जो जेको इशू आहे उहो हिन वक़्तु ताईं क्लियर कोन्हे को। ऐं असां ॾिसी रहिया आहियूं त छो त जेका एड एफर्ट्स आहिनि उन्हनि में गवर्नमेंट्स अकेलियूं बीठियूं ऐं ॿियूं जेके ॿाहिरियूं जेके इंटरनेशनल एजेंसीज़ आहिनि जिन खे मतिलबु आहे त 2020-21 में सिस्टमेटिकली तड़े कढियो वियो पाकिस्तान मां। उनखे वीज़ाऊं न ॾिनियूं वयूं, उनखे खोड़ सारा मसइला कया विया त जीअं हीअ अचनि न, अलाए छा हो जंहिंजे करे मसइला हुया, जंहिंजे करे इहा एड एफर्ट जेका आहे उहा मल्टीपल न पई थिए। न त हूअं असांजा जेके ॿिया मुल्क हुया, पाड़ेसरी मुल्क हुया, उहे बि ईंदा हुया, उन्हनि जी बि जेका एड एफर्ट हूंदी हुई उहा पई हलंदी हुई। रिकंस्ट्रक्शन जो सिस्टम हलंदो हुयो। हुकूमत हिन वक़्तु जेका इहो कंदी उन खां पोइ ॿियो मरहलो रिकंस्ट्रक्शन जो आहे। इहा जेका एड आहे इहा फौरी तौर ते त माना माण्हुनि खे मिलंदी त माण्हू थोरो सेटल थियण जी कोशिशि कंदा, पर रिकंस्ट्रक्शन जी कास्ट जेका आहे उहा तमामु वॾी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेका रुपए जी क़दुरु आहे उहा एतिरी किरी चुकी आहे जो 20 लख जो मतिलबु आहे त 8 लख 7 लख ऐं उन्हनि 8 लखनि 7 लखनि में कंहिंजो घर नथो ठही सघे पियो। इहो ई आहे त माण्हू कुझु महीने लाइ पंहिंजो पाण खे रीसेटल करे सघंदा। सो एफर्ट्स जेके थी रहियूं आहिनि उहे एफर्ट्स बहरहाल एप्रिशिएट करे सघजनि थियूं, पर वज़ीर आज़म, वज़ीर आला ऐं PDMAs उन्हनि खे इहे एफर्ट्स वधाइणा पवंदा। जीअं हिकु बि माण्हू जेको ॿोॾि में मुतासिर थियो आहे, जंहिं पंहिंजो अल तल विञायो आहे, उहो रियल बेस ते टैक्स पेयर जी मनी मां कंपनसेटेड हुजे। ऐं इहा ॻाल्हि मूंखे नज़र न अची रही आहे। इन करे मां सम्झां थो त जेको मसइलो आहे इहो अञा ताईं ईंदो ऐं माण्हुनि जूं दाऊं बुकूं ईंदियूं, पर माण्हू उहे माण्हू आहिनि जेके शायदि अञा गुरबत में न हुया, पर इहो गुरबत लकीर खां हेठि अची विया। रफ़ीक साहब, जेका तबाही आई आहे, रफ़ीक साहब जेका तबाही आई आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऑन ग्राउंड हिन वक़्तु बलोचिस्तान में मौजूदु आहे, पर बलोचिस्तान सूबाई हुकूमत जी जेका तर्जुमान आहे फराह अज़ीम शाह साहिबा, उन्हनि पारां वरी इहो बयानु ॾिनो वियो त अमेरिका जहिड़े मुल्कनि में बि तबाही ईंदी आहे, उते बि सुनामीज़ ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर इमदादी कार्रवाइनि में देरि ज़रूरु थींदी आहे। इन बयान खे कीअं पिया ॾिसो? जेके मुतासिर थिया आहिनि उन्हनि जे फटनि ते पहा रखण जे बजाए अहिड़े क़िस्म जो बयानु ॾियणु मतिलबु उन्हनि जे अहंजनि में या उन्हनि जी मायूसी खे वधाइणु आहे। ॾिसो, तर्जुमान जेके आहिनि उहे पंहिंजा उन्हनि जा मसइला आहिनि त उहे पंहिंजी नौकिरी बचाइण लाइ उल्टा सिधा बयान ॾींदा रहंदा आहिनि। इहे उहे ॻाल्हियूं जेके
मतिलबु त सेक्रेटरीज़ ऐं उन्हनि वज़ीर आला खे कयूं हूंदियूं या वज़ीर अज़म खे कयूं हूंदियूं जेको उन्हनि ॾिनो आहे, ऐं इहो हिकिड़ो स्टूपिड बयानु आहे जेको ख़ातून ॾिनो आहे। जी मतिलबु देरि थींदी आहे, देरि मतिलबु अमेरिका जे हुननि में किथे थी आहे, कॾहिं थी आहे, अहिड़ो को मिसाल कोन्हे को, उहो त रैपिड हूंदी आहे। ऐं न सिर्फ़ु इहो, स्कॉटलैंड में ॿुधियूं ईंदियूं आहिनि, पंहिंजो यूरोप जे ॿियनि मुल्कनि में ईंदियूं आहिनि, उहा देरि का बि न हूंदी आहे, रैपिड हूंदी आहे तमामु। चीन में ॿुधियूं आयूं आहिनि, हिंदुस्तान में इवन जेका आहे तमामु रैपिड हूंदी आहे। तव्हां जेका अर्बन फ्लड आहे हिंदुस्तान जी, उहा माना हुनजा लास्ट कुझु साल खां खणी ॾिसो, उन्हनि में केतिरो जल्दी रैपिडली जेका हुकूमत जा जेके इदारा हुया उहे आया ऐं माण्हुनि खे कढण में तव्हांखे नज़र ईंदा, वीडियोज़ पियूं आहिनि, फुटेज पियूं आहिनि। इन बयान खे सवाइ नौकिरी बचाइण जे एफर्ट जे ॿियो त कुझु चई नथो सघिजे पियो। पर इहा जेका इहो जेको माइंड सेट आहे, इहा जेका मेंटेलिटी आहे ब्यूरोक्रेसी जी, त इट्स ऑल राइट, देरि थी वई त छा थी पियो, इहा उनजी जेका अंडरस्टैंडिंग आहे उनजो मसइलो आहे। त ॿोॾि थियण ऐं माण्हुनि जो डिवास्टेट थी वञणु, माण्हुनि जो बेघर थी वञणु, इहो केतिरो इम्पॉर्टेंट आहे त उन्हनि खे फौरी तौर ते ऐं रैपिड रिस्पॉन्स करे उन्हनि खे सेव कजे। कॾहिं मोहतरमा जे अलाह न करे पर घर में का ॿोॾि अचे त ख़बर पवेसि त कीअं थींदो आहे। मां ख़ैर नथनि चाही ॿोॾि में, मुंहिंजो घर पंहिंजो अंडर अटैक हुयो, इन करे मूंखे ख़बर छा थींदो आहे। राति जे विच में पाणी अची वेंदो आहे, यू डोंट नो त काॾे वञिजे। इहे मसइला इन्हनि खे उहे ई सम्झी सघनि था जिन खे उहा अंडरस्टैंडिंग हुजे, उहा डेवलपमेंट जी अप्रोच हुजे। उहा माना तमामु घणा इदारा आहिनि जेके ट्रेनिंग्स ॾींदा रहिया आहिनि। ADPC हिकिड़ो इदारो आहे जेको थाईलैंड बेस्ड आहे, उहो डिज़ास्टर प्रिपेयर्डनेस ते तरबियतूं कराईंदो आहे। पर मूंखे पक आहे त केतिरियूं तरबियतूं उन्हनि खे करायूं वयूं आहिनि, PDM बलूचिस्तान खे, PDM सिंध खे। उनजो को उतां जी ब्यूरोक्रेसी ते को वॾो फ़र्क़ु नथो पवे त कीअं रैपिड रिस्पॉन्स कजे। ॿियो इहो आहे त नेटवर्क्स जेके आहिनि उहे तमामु वीक आहिनि। मतिलबु तव्हांखे खपंदा आहिनि जेके NGOs खपंदियूं आहिनि। NGOs असांजूं छा हुयूं, हिकिड़ियूं कॉन्ट्रेक्टर कंपनीज़ हुयूं जेके ठेकेदारी कंदा हुया। उहे NGO जे रूप में कॾहिं न रहिया त पंहिंजे रिसोर्स ते करे पोइ वञूं त बीहनि। तव्हांखे का हींअर NGO नज़र अचे थी? पर जेकॾहिं मूं तव्हांखे जी चयो त जेका इंटरनेशनल डोनर्स कोन्हनि खे, त NGO कोन्हनि खे, इहे उहे NGO आहिनि जेके सदाईं ॿोॾि मुतासिरनि जे उन ते पंहिंजा उलू सिधा कंदा रहिया आहिनि। अॼु उहे नज़र नथियूं पयूं अचनि, छो त डोनर बि कोन्हे को। डोनर ड्रिवन इन्हनि खे NGO चवण जे बजाए कॉन्ट्रेक्टर चवंदो आहियां मां, कॉन्ट्रेक्टर कंपनीज़ आहिनि जेके उन्हनि उहो कॉन्ट्रेक्ट खणी कंदा हुया। सो इहा सीन जेका आहे ॿोॾि जी, उहा ॾाढी दिलि ॾुखोईंदड़ आहे। ऐं हुकूमत जी जेका कैपेसिटी आहे उहा एतिरी आहे कोन जो उन्हनि करे सघे, पर उहे एफर्ट करे रहिया आहिनि। पर इन एफर्ट्स खे डबल ट्रिपल करण जी ज़रूरत आहे। ऐं एमरजेंसी जो हिकिड़ो डायरेक्शन आहे जंहिंखे खणी ऐं इनखे ॾिसो वञे त को मतिलबु माण्हुनि जी हेल्प थी सघे थी। जी मैं ठीक है डॉक्टर रफ़ीक अहमद जानी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां खे वेलकम चऊं था प्रोग्राम में। अवां जो छा कमेंट आहे बलूचिस्तान में जेका तबाही आई आहे, उन तबाही खे ॾिसंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उते पहुतो आहे ऐं रिलीफ पैकेज जो ऐलान कयो। ऐं वज़ीर आज़म पाण इन मामले ते दुख जो इज़हार कयो त रिलीफ कैंप्स में जेके मुतासिर गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां आहिनि, उन्हनि खे खाधो खुराक न मिली सघी आहे। उन्हनि जे अहंजनि में अञा बेहतर इज़ाफ़ो थियो आहे, जंहिं ते वज़ीर आज़म अफ़सोस जो बि इज़हार कयो। महताब, वॾी महिरबानी। ॻाल्हि हीअ आहे त जेको चांडे साहब ॻाल्हायो आहे न, जी, त हिकिड़ो कमु ही कॾहिं कॾहिं हीअं बि प्रैक्टिस कजे त जेके ऑफिसर आहिनि उन्हनि ऑफिसरनि खे इन्हनि टेंट्स में रहाए ॾिसिजे जिते मानी बि न मिले, एयर कंडीशन बि न हुजे, ऐं इंसानी जेके हाजतूं आहिनि ॿिया टिया उहे सभु मसइला, ऐं हुननि खे ख़बर पए त इंसानी अलमियो छा थींदो आहे। जी, बलूचिस्तान जेको आहे इंसानी अलमिये में उहो गुज़रे पियो। ऐं तव्हां कम्युनिकेशन कोन्हे तव्हां वटि त तव्हांखे ख़बर पई आहे त 150 माण्हू मरी विया आहिनि। पर जॾहिं कम्युनिकेशन हुजे त पोइ शायदि 150 जे बदिरां 1500 माण्हू हुजनि। तव्हांजे जॾहिं सिंधू दरिया में 15 लाश लुड़ी अचनि ऐं ईदी वारा उन्हनि खे लावारिस करे दफ़नाए छॾनि ऐं लोकल पुलिस को कमु न करे, ऐं रोज़ असां सां नसीम खरल जे अफ़साने चोटीह दरबारो साने हुजे जी, त हीअ लाश रोइड़ी जे हद में आहे या सखर जी हद में आहे। हिकिड़ो अलमियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त 1970 में जॾहिं बांग्लादेश में जेको तॾहिं बांग्लादेश न हो, ओभर पाकिस्तान हो,
त ओभर पाकिस्तान में ईअं ई सामूंडी तूफ़ान ऐं बरसातूं पयूं, हुन में 3 लख माण्हू मरी विया। जी इहा ख़बर तॾहिं पई त इहे 3 लख आहिनि जॾहिं ॿोॾ जो पाणी हेठि थियो, तूफ़ान हलियो वियो ऐं माण्हुनि खे ख़बर पई त 3 लख माण्हू मरी विया आहिनि। जनरल यहया ख़ान साहब जेको हो अमेरिका जे दौरे ते हो, उहो मोटी आयो। मोटी अचण खां पोइ ढाका पहुतो। ढाका पहुची ऑफिसरनि सां ॻाल्हाए ऐं इमदादी कम तेज़ करण जी उन्हनि खे हिदायतूं ॾेई वापसि इस्लामाबाद वियो। वरी यहया ख़ान इस्लामाबाद खां होॾे न वियो ऐं को बि उते कमु न थियो ऐं नतीजो इहो थियो त उन तूफ़ान जे करे मरी वियल 3 लख माण्हुनि जनमु ॾिनो बांग्लादेश में। जी असल ॻाल्हि इहा आहे त असांजा ऑफिसर सम्झनि नथा सेंसिटिविटी उनजी केतिरी आहे। असांजा ऑफिसर सम्झनि नथा त हीउ केॾो नाज़ुक मामिलो आहे ऐं केॾी अहम ॻाल्हि कया चांडे साहब त उहो पाण ख़ैरपुर नाथन शाह जो आहे ऐं राति जो ओचितो ॿोॾ जो पाणी घर में अची वञे ऐं तव्हांखे ॿाहिरि निकिरण जी वाह बि न मिली सघे ऐं तव्हांखे रस्तो न सुझे ऐं माण्हू हिकिड़ो माण्हू ॿिए खे वेही ॾिसे त हाणे छा कजे। अहिड़ी सूरत हाल आहे बलूचिस्तान में। इन बलूचिस्तान जी सूरत हाल ते मुंहिंजो त ख़्यालु आहे त बाक़ी सभु कम पाकिस्तान सरकार खे छॾे बलूचिस्तान आहे, ख़ैबर पख्तूनख्वा आहे, सिंध जा कुझु इलाइक़ा आहिनि, उन्हनि में जेके इंसानी अलमेन जनम वरिता आहिनि न, उन्हनि खे फौरी तौर रिड्रेसल कजे उन्हनि जो ऐं उन्हनि जो तदारक कजे। आउं तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी ज़ाती ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां जी डॉक्टर त प्राइमरी में मूंखे हिकिड़े उस्ताद चमाट मां पंहिंजे सॼे तालीमी कैरियर में रुॻो उहा हिकिड़ी चमाट यादि कंदो आहियां। तव्हां बेताब साहब इन ॻाल्हि खे सोचो त हिकिड़ी चमाट मूंखे सॼी उमिरि यादि आहे। ही जेके तूफ़ाननि ॿोॾनि ज़िलज़िलनि बरसातुनि जूं चमाटूं ऐं मुसलसल ये चमाटूं लॻंदियूं थियूं रहनि हुकूमत ते इंतिज़ामिया ते, हर साल जी साॻी कहाणी आहे डॉक्टर साहब। पोइ इन करे उन्हनि खे उन्हनि जे दिमाग़नि ते छा छा न चिटियल हूंदो, महिरबानी करे उन्हनि जे दिमाग़नि ते सुठियूं तस्वीरूं चिटियो। अहिड़ी सिचुएशन में वरी बलूचिस्तान हुकूमत जी जेका तर्जुमान आहे फराह अज़ीम शाह, उनजो बयानु अवां बि ॿुधो हूंदो, जंहिंमें हू बजाए इन सिचुएशन खे थोरो रियलिस्टिक अंदाज़ में मीडिया सां शेयर करण जे बजाए इहो चवे त ॿोॾूं ऐं तबाहियूं त अमेरिका में बि ईंदियूं आहिनि, उते बि इमदादी कार्रवाइनि में देरि थींदी आहे। बलूचिस्तान में रेस्क्यू ऑपरेशन मुकमल हुजण जी उन्हनि दावा कई ऐं इहो चयो त रिलीफ ऑपरेशन में थोरो वक़्तु लॻी रहियो आहे, रिलीफ ऑपरेशन बि मुकमल थी वेंदो। इन बयान ते छा कमेंट कंदव? असल ॻाल्हि इहा आहे त ही अॼु जी कहाणी कान्हे ऐं हाणे असांखे दरअसल इन रिलीफ ऑपरेशन में मैडम फरह या जेको बि नालो अथसि, मूंखे हुनजे लाइ लख इज़तूं औरत हुजण जे नाते, पर उन जी गाॾी जेकॾहिं नथी हली सघे बरसाति ऐं ॿोॾ जे पाणीअ में ऐं तूफ़ानी मामलनि में, त इहो त यादि रखो न उतां जे समूरनि माण्हुनि जूं गाॾियूं बीहजी वयूं हूंदियूं न। तव्हांखे त पंहिंजे दफ़्तर में इहो चवणु सवलो थो थिए, CNN BBC ऐं अल जज़ीरा ॾिसी त ॿोॾूं उते बि अचनि थियूं, 15 माण्हू उते बि मरी विया, 20 उते बि मरी विया, पर उतां जो पाणी जंहिं नमूने वरी वञे थो हलियो ऐं जंहिं नमूने सहूलियतूं थियूं मिलनि, जंहिं नमूने हिसाब किताब ठहियलु आहे, जंहिं नमूने इंतिज़ाम आहे, असां त 1935 वारे ज़िलज़िले मां बि न सघिया आहियूं जॾहिं कोयटा जो सॼो शहर उहो राति पेट में ऊंधो थी वियो पंहिंजो महताब, ऐं उन ते असां नओं कोयटा शहर अॾणु शुरू कयो। जी डॉक्टर साहब, मां सम्झां थो त असांखे पंहिंजे ख़ुदि रवैयनि सां, जुमिलनि सां, ॻाल्हियुनि सां इन्हनि फटनि ते लूणु बुरकणु न खपे ऐं केर बि हुजे। मुंहिंजो ख़्यालु आहे इन मोहतरमा खे हाणे मां इहा का मूव कान्हे न को इनखे को वॾी जिदोजहद जो हिसो बणाइजे, पर आउं सम्झां थो उन मोहतरमा खे स्ट्रीम लाइन करे ऐं मदद जे कमनि खे तेज़ करणु खपे। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, हिकु पासे बलूचिस्तान जे बरसाति ऐं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ दौरो कयो ऐं मूंखे यादि हूंदो गुज़िरियल ॾींहं असां हिकु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कई हुई, वज़ीर आज़म पारां जेका वफ़ाक़ी वज़ीरनि जी कमेटी जोड़ी वई हुई
ऐं उन्हनि खे चयो वियो त 4 ॾींहंनि में उहा असेसमेंट रिपोर्ट जेका आहे सिंध जे बरसाति मुतासिर इलाइक़नि जे हवाले सां वज़ीर आज़म खे ॾियनि ऐं उनखां पोइ का जामे हिकमत अमली ऐं प्लान जेको आहे रिलीफ बाबति सिंध वासियुनि जे रिलीफ बाबति उन जो ऐलान थियणो हुयो। उन कमेटीअ लाइ छा कयो इन्हनि ॾींहंनि में? सिंधवासी बि अहिड़े क़िस्म जी वाहर अहिड़े क़िस्म जे इन इमदादी पैकेज जा मुंतज़िर आहिनि। सिंध में बि बरसाति तमामु घणी तबाही मचाई आहे। अयूब शेख साहब, तव्हां हींअर मूंखे ॾिसो था न, मां गाॾी में वेठो आहियां। जी डॉक्टर साहब। ऐं आया चंद्रीगढ़ रोड ते गुज़िरियल 1 कलाक खां वेठो आहियां ऐं 2 हंधनि ते खॾा पइजी विया आहिनि। उहे खॾा भरण जो कमु इंतिहाई सुस्त रफ़्तारी सां जारी आहे, सुस्त रफ़्तारी सां। जी ठीकु आहे, मूंखे हिन 1 कलाक में 4 लीटर मुंहिंजी गाॾी जो तेल वियो, मुंहिंजो वक़्तु वियो जी ऐं सॼो मामिलो जेको आहे उहो ख़राबु थी। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त हिन आया चंद्रीगढ़ रोड ते हिन महिल हज़ारे गाॾियूं तमामु मसरूफ़ इलाइक़ो आहे इहो। मल्टानेशनल कंपनीज़ पंहिंजूं पाकिस्तानी माना मुआशी लिहाज़ खां त तमामु वॾो हब आहे इहो कराची जो, इहो जेको इलाइक़ो आहे आया चंद्रीगढ़ रोड। इन करे मां सम्झां थो त पाकिस्तान खे ऐं सूबे सिंध खे, उनजी इंतिज़ामिया खे हिन मींहं जे मामले ते, बरसाति जे तबाहियुनि ते ॾींहं राति कमु करणो पवंदो जी ऐं इंतिहाई तेज़ी सां कमु करणो पवंदो। हीअ तमामु ख़राबु सूरत हाल आहे ऐं कई शहर बुॾी विया आहिनि, उन्हनि जी रिपोर्ट ई न थी आहे। उते माण्हू जेके आहिनि उहे रिपोर्ट ई नथा कनि ऐं हिन सॼी सूरत हाल खे तव्हांखे सच थो ॿुधायां, असां जंहिं बि माण्हू सां शहदाद कोट में, जलमक्सी में, 2 हंधनि ते ॻाल्हायो आहे जी ऐं सिंध सां लाॻापियल जेके इलाइक़ा, तव्हां सोचो त बलोचिस्तान गुज़िरियल 10 ॾींहंनि खां सिंध जे 2 पासनि खां कटियो पियो आहे। छा त उन्हनि माण्हुनि सां थींदो हूंदो जंहिंजा मिट माइट, जंहिंजा इम्तिहान, जंहिंजा हिसाब किताब, रस्मूं रीतूं, सभु जो सभु ऐं इन्हनि समूरनि शयुनि, इन्हनि ॻाल्हियुनि दौरान उन्हनि माण्हुनि खे सॼी उमिरि ही ॾींहं यादि रहंदा। इन करे मुंहिंजी वज़ीर आज़म साहब खे, वज़ीर आला साहब खे ऐं सिंध जी इंतिज़ामिया, तोड़े पाकिस्तान जी इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त रिपोर्ट उहा थी वई। हाणे माण्हुनि जी वार कयो महिरबानी करे। जी इदरीस लेगारी साहब, अवां जो छा कमेंट आहे बलोचिस्तान में जेको कुझु थियो, जेॾी तबाही आई, उनखां पोइ जंहिं रिलीफ पैकेज जो वज़ीर आज़म ऐलान कयो ऐं वरी गॾोगॾु अफ़सोस जो इज़हार बि कयो त जेके बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि जी वक़्त सिर परघोर जेका आहे उहा हुकूमत न लही सघी, उन में कुझु देरि थी आहे। महिरबानी मेहताब साहब। सभ खां पहिरीं त जेको इहो सुवालु आहे त भला जेके ॿोॾूं ईंदियूं आहिनि, तूफ़ान ईंदा आहिनि, ज़िलज़िला ईंदा आहिनि, उहे हिकिड़ा त ओचितो ईंदा आहिनि। ज़िलज़िलो ओचितो अची वेंदो आहे या ओचितो को दरिया टुटी पए, ओचितो को वाह टुटी पवे, ओचितो को वॾो सैलाब अची वञे, त पोइ उन में हिकिड़ी तबाही थींदी आहे, उन में को नुक़सानु थींदो आहे, जानी या माली नुक़सानु थींदो आहे। त इत्तफ़ाक़ आहे ओचितो थी पियो, हाणे छा थो करे सघिजे। पर असां वटि गुज़िरियल 1.5 महीने खां वठी इहे मॉनसून जे हवाले सां जेको हलियो पियो मौसम में ऐं ॿियो थियो पई, उन हवाले सां सुवालु हीअ आहे त असां वटि जेका इहा एॾी वॾी गिफ़लत कई पई वञे ऐं ईअं ॼाणी ॿुझी माना क्रिमिनल जेका ॾोहो माना इहो कयो थो वञे, नज़रअंदाज़ कयो वञे थो उन्हनि खे, जिते इहे मींहं पवनि था, इहे नयूं वही थियूं अचनि, जबलनि मां पाणी थो अचे, त उन ते अॻु में कहिड़ा इंतज़ाम कया था वञनि, उन में अॻु में कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं थियूं वञनि, कहिड़ा उपाउ वरिता था वञनि, त कहिड़नि पार्थियुनि तां किथां मींहुं केतिरो पवंदो। असां वटि हर साल अकठी कई वेंदी आहे, अंदाज़ो कयो वेंदो आहे त केतिरो मींहुं पवंदो। त असां वटि जेका हीअ जेको सफ़ा हिकिड़ो चओ त मतिलबु हिकिड़ी मतिलबु ॾोहारे क़िस्म जी हिकिड़ी जेका गिफ़लत आहे, उन्हनि जे लाइ जेसी ताईं असां वटि जेका हिननि खे का सज़ा ऑफिसरनि खे, इवन मिनिस्टर्स जेके आहिनि, उन्हनि खे का अदालती कमीशन विहारिजे जिते ॿुधाइजे त 136 जेके माण्हू मुआ आहिनि, मासूम माण्हू मुआ आहिनि, उन्हनि 136 माण्हू माना ऐं हज़ारे घर जेके तबाह थिया आहिनि ऐं लखे जेको माल जेको मुओ आहे, जेका तबाही थी आहे, फ़सुल तबाह थिया आहिनि, रोड तबाह थिया आहिनि, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? एतिरो नुक़सानु जेको थियो आहे उन में कंहिं गिफ़लत कई आहे ऐं केतिरी गिफ़लत कई आहे ऐं कहिड़ी गिफ़लत कई आहे,
उनजो को अज़ालो को आहे या हीअं हिकु ॿ दौरो करे ॿिनि ऑफिसरनि खे दड़का ऐं दामान ॾेई उन्हनि खे तहक़ीक़ बि हींक बि अची त इहो मतिलबु ॼण त हिकिड़ो छंडो विझणो आहे, मतिलबु ॼण सॼे जेको मामलो सॼो केस आहे जेको ॻाल्हि आहे उन खां विथड्रा करणु। असांजा इदारा जेके आहिनि मतिलबु वॾे खां वॾो इदारो असांजो आहे NDM जेको आहे उन वटि केतिरी 100 अरब रुपयनि जी बजेट आहे। छा बाक़ी माण्हुनि मरण खां पोइ 10-15 लख ॾेई दुनिया मां फंड घुरे माण्हुनि जो अज़ालो इहो थी वियो छा? जीअं डॉक्टर आईफिक साहिब ॻाल्हि कई त मूंखे हिकिड़ी जेकॾहिं ॾे चमाट लॻी उहा कोन थी विसरे। हीअ जेके हज़ारे लखे माण्हू जेके डिस्प्लेस थिया आहिनि, जंहिंजा घर जिन कखां घर जेके घर ठाहिया हूंदा आबाद कया हूंदा उनजी केॾो इमोशनल लॉस आहे। उनजा मासूम बच्चा उहे कीअं विया हलिया, उनजो कंपेंसेशन छा 5-8 लखनि 10 लखनि ऐं 15 लखनि में आहे? उन कणिक जी बोरी में अन्न जी बोरी में 5, 10, 20 हज़ार जी आहे। पर असां वटि पाकिस्तान जो अलमो इहो आहे न त असां वटि कंहिंखे का सज़ा मिले कोन थी। भले 91 में ॿोॾ आई, कुझु भला थियो, कंहिंखे मिलियो, कहिड़ियूं ग़लतियूं कयूं उनखे मिलियो छा? 98, 99 में भला जेके ॿोॾूं आयूं ॿियो आहे भला कुझु थियो छा? भला 2010-11 जी ॿोॾनि में भला जेका तबाही थी, कंहिं हिकिड़े 5-8-10 माण्हुनि खे का सज़ा ॾियारियूं त तव्हांजी गिफ़लत ही थी आहे छा? असां वटि त मूंखे लॻंदो हीअं आहे, असां वटि ईअं मैनेज कयो वेंदो आहे त ख़ुदा करे का वॾी तबाही अचे, ख़ुदा करे का वॾी बर्बादी अचे जो हिननि जा माल ठहनि, ही पैसो कमाइनि। के अॼु त छो दुनिया में एॾी तबाही बर्बादी अचे त उन्हनि इदारनि खे जवाबदार बणायो वेंदो आहे। पुछंदा आहिनि जवाबदार, ॿीहारे पुछंदा आहिनि तव्हां गिफ़लत छो कई, तव्हांखे इहा ख़बर हुई त तव्हां छो कहिड़ो इंतज़ाम कयो, कहिड़े तरीक़े सां तव्हां माण्हुनि खे खणी आयो, कहिड़ी तरह माण्हुनि खे कढे आयो। बाक़ी उन खां पोइ जेको तव्हां वञो विज़िट कयो, दौरा कयो, ॿिया दौरा कयो, मुंहिंजे ख़्याल में उहा कंपेंसेशन न आहे। हीअ असांजे इदारनि जी, असांजी हुकूमत जी, सूबाई हुकूमतनि जी ऐं ॿियनि जी मुंहिंजे ख़्याल में हर जॾहिं साल में ॿोॾ अचे, 5 साल में ॿोॾ अचे, 8 साल ॿोॾ अचे, 10 साल ॿोॾ अचे या एॾा मींहं पवनि, इन लाइ को बि इंतज़ाम न कयो वेंदो आहे। जॾहिं ॿिए पासे 100 अरब रुपयनि जी बजेट जेका असां वफ़ाक़ी हुकूमत ॾे हूंदी आहे, सूबाई हुकूमत ॾे हूंदी आहे, ॿियनि ॾे हूंदी आहे, इदारनि ॾे हूंदी आहे, पर उनजे लाइ को कोन थो वञे। मथां ॾाढी तव्हां भली ॻाल्हि कई अथऊं, जेका असांजी जेका तर्जुमान साहिब आहे, लख एतिराम उनजे लाइ को बि ज़िम्मेवार माण्हू ईअं स्टेटमेंट ॾिठो? हिन सूरत हाल में जॾहिं एॾी सूरत हाल हुजे, माण्हुनि जा अंदरि वढिया पिया हुजनि, जेको तो माण्हू ॾिसे वेठे उते अचे थो त हा तूफ़ान तबाहियूं ईंदियूं आहिनि, हीअं हीअ तबाही जेका इन में इन्हनि जो हथु जेका इन्हनि जी गिफ़लत जेका आहे उहो को ईमानदाराना को तहक़ीक़, को चीफ जस्टिस जज को वेहे ऐं ईमानदारी सां जाइज़ो वठे, तहक़ीक़ करे, को खणी अची हिनखे ॿुधाए तव्हां केतिरो ॾोह कयो आहे, तव्हां केतिरे तरीक़े सां नज़रअंदाज कयो, प्रोफेशनल गिफ़लत केतिरी कई आहे। पर छाकाणि त हीअ सॼो मुल्क आहे, हिन मां अहिड़ी उमेद रखण बि जेका आहे मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट जज साहिब खे नोटिस वठणु खपे हिन मामले ते। 136 माण्हू क़तल थिया आहिनि, मतिलबु क़तल हथनि सां ठीकु आहे, इद्रीस लेगारी साहब जी उहे वठणु खपे। पर मजबूरी हीअ आहे त असां वटि जेके आहिनि तबाही खां पोइ ॾाढा असां वटि नुमाइश शुरू थी वेंदी आहे, वज़ीर साहब, मिनिस्टर साहब, वज़ीर आज़म साहब, वज़ीर अला साहब ॾाढा मुतहरिक थी वेंदा आहिनि, इदारा मुतहरिक थी वेंदा आहिनि। पर जेकर इहे इदारा जेके आहिनि फ़क़ति चोथों हिसो जेके आहिनि उहे अॻु में मुतहरिक थियनि, मुंहिंजे ख़्याल में जिते ॿोॾूं अचनि थियूं, जिते सैलाब अचनि था, उनखे घणे क़दुरु जेका आहिनि जानी ऐं माली नुक़सान खां बचाए सघे थो। ठीकु आहे इद्रीस लेगारी साहब। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान जंहिं तकरीब खे ख़िताब कयो कुझु देरि पहिरियां, उन ख़िताब दौरान हुननि इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ु बाज़ाब्ता हिकु तहरीक एहतजाज जो ऐलान करे छॾियो आहे। कीअं पिया ॾिसो अवां इन ऐलान खे, ख़ासि तौर ते मुल्क जी मईशत जेका आहे उहा ॾेवालपणे तरफ़ वधी रही हुजे, इदारा अदम इस्तेहकाम जो शिकार हुजनि ऐं उन वक़्तु आइनी इदारनि ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जो को ऐलान कयो वञे? ब्रीफली कमेंट कजो सर प्लीज़। ॾिसो, ख़ान साहब पंहिंजी जेका मुहिम आहे उन ते हली रहियो आहे, उहा मुहिम इहा आहे त कंहिं हिसाब सां जेको हीअ चवंदा हुया न मुस्लिम लीग नून खे त रसीदूं ॾियो, रसीदूं न आहिनि ॾियणियूं, यानी हिननि खे बि रसीदूं न आहिनि ॾियणियूं। मतिलबु आहे त उनजे करे इलेक्शन कमीशन हाणे त नवाज़ लीग बि कयो आहे, उन ख़िलाफ़ु एहतजाज हिननि बि कयो आहे। इलेक्शन कमीशन जेका पंहिंजनि कंप्रोमाइज़ जे करे हिकिड़े भंवर टाइप सूरत हाल में फासी चुकी आहे। उन्हनि लाइ रस्तो इहो आहे त जीअं शयूं जेके आहिनि उन्हनि ते उहे अचनि, कंहिं बि दॿाव में कंहिं न अचनि, पर शयुनि खे उकला कनि। मिसाल तौर ते उनजो जेको नुमाइंदो हुयो, उनजो कुझु ॾींहं अॻु कल्ह या 2 ॾींहं स्टेटमेंट पढ़ी मूं त हुनजो चवणु आहे इलेक्शन कमीशन जे नुमाइंदे जो त एॾो तकिड़े बि मुस्लिम लीग नून न चवे ऐं हुननि जी बि ज़्यादती आहे। तव्हां छा था करणु चाहियो, तव्हांखे केतिरा साल खपनि कंहिं केस खे उकलाइण में, इहा ख़बर नथी पए। ख़ान साहब जेको आहे पंहिंजी मुहिम हलाए रहियो आहे, पंहिंजो हिसाब न आहे ॾियणो, दुनिया सॼी खां हिसाब वठिणो आहे। ॿिया सभु चोर आहिनि, मां हिकिड़ो साध आहियां, मूंखां हिसाब वठो न कयो। हीउ तमामु वॾो केस आहे पाकिस्तान जो। पर मूंखे लॻे ईंदो पियो
हिन केस खे लय मिटी करण लाइ सभु जो सभु जेके पसे पर्दा इदारा आहिनि हथ आहिनि उहे तमामु एक्टिव आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सॼे खे ईअं ई हज़म कयो वेंदो जीअं अॻियां केतिरा ई जेके आहिनि केस हज़म थी चुका आहिनि। ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडवी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब आवां ॿुधो पिया सर? डॉक्टर अयूब शेख साहब। हेलो जी डॉक्टर साहब आवाज़ अचे पियो अवांजो। ज़रियनि इहा दावा कई आहे त ईंदड़ हफ़्ते ताईं या कुझु ॾींहंनि में PTI ख़िलाफ़ु जेको ममनुआ फंडिंग केस आहे, फॉरेन फंडिंग केस बि जेके चवंदा आहियूं, इन जो फ़ैसिलो बि अचिणो आहे ऐं उन महफ़ूज़ कयल फ़ैसिले खां अॻु ई इमरान ख़ान इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ु एहतजाज जो ऐं तहरीक हलाइण जो अॼु ऐलान करे छॾियो आहे। कीअं पिया ॾिसो अवां इन ऐलान खे? ब्रीफली कमेंट कजो सर प्लीज़। मां सम्झां थो त इमरान ख़ान गुज़िरियल 6 महीननि खां, घणनि महीननि खां, 6 महीननि खां जी पाकिस्तान जे समूरनि इदारनि खे जे पंहिंजो नथो करे सघे त पोइ तबाह थो करे। हीअ साॻी पोज़ीशन हुन वरिती आहे त जे मुंहिंजो न थिए त पोइ तबाह थिए ऐं हुनखे ज़ाहिर आहे टेंशन उन ई फ़ैसिले जो आहे। पर मां सम्झां थो जेको इस्लामाबाद हाई कोर्ट चयो आहे त फ़ैसिलो सभिनी जो कयो, इमरान ख़ान सां गॾु ॿियनि जा फ़ैसिला बि जल्दी जल्दी उकलायो, ॻाल्हि खे हलाईंदा हलो, जेको जेतिरो ॾोही आहे उनखे ओतिरी सज़ा ॾींदा हलो, किसे खे वधायो, बीहारियो न। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। इद्रीस लेगारी साहब अवांजो कमेंट इमरान ख़ान जे अॼोके ऐलान जे हवाले सां। मुंहिंजे ख़्याल में त इमरान ख़ान हिन वक़्तु ऐं ईंदड़ वक़्तु ऐं 4-5 महीना अॻु में हर उन इदारे उन फ़र्द उन लाइ ख़िलाफ़ु मुहिम हलाईंदो जेको उनखे रिलीफ न ॾींदो या उनजे लाइ इमरान ख़ान जे हक़ में के शयूं न ॾींदो त इमरान ख़ान उनजे लाइ मुहिम हलाईंदो। इहो इमरान ख़ान फ़क़ति हींअर न कंदो, पर ईंदड़ वक़्तु बि मूंखे नज़र अचे थो त इमरान ख़ान अहिड़ियुनि क़िस्मनि जी मुहिमनि में पाण खे मसरूफ़ रखंदो ऐं इनखे हथियार तौरु इस्तेमालु कंदो त हू पंहिंजो दाबा ऐं दामान ॾेई कंदो त पंहिंजा मक़सद हासिल कंदो। त मुंहिंजे ख़्याल में हीअ इमरान ख़ान जेका आहे इहा शौरी तौर ते हिकु शइ डिज़ाइन थियल आहे, उहो इतफ़ाक़ न आहे त बसि मिड़ई हीअ इदारे न मिलियो आहे इंसाफ़ आउं थो कयां। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾो प्री प्लान जेको आहे इमरान ख़ान जो मनसूबो आहे जंहिं ते हू अमल करे पियो। ते को बि इदारो जेकॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु को फ़ैसिलो ॾिए थो या इम्कान आहे त थी सघे त ॾिए त हीअ उनजे ख़िलाफ़ु पंहिंजी मुहिम शुरू करे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी डॉक्टर रफ़ीक अहमद चांडवी साहब, इद्रीस लेगारी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं प्रोफेसर मुश्ताक मीरानी असांखे जॉइन कयो। अवां सभिनी जी तमामु वॾी महिरबानी। नाज़रीन, बलोचिस्तान में जेका सूरत हाल आहे, जेका तबाही आई आहे ऐं माण्हुनि जे अहंजनि में जेतिरो इज़ाफ़ो थियो आहे, 200 जे लॻभॻि माण्हू जेके आहिनि उहो बरसाति ऐं ॿोॾि सबबु अजल जो शिकार थिया। अहिड़े मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेको आहे उहो रिलीफ जे कम जो पाण मुआइनो करे रहियो आहे। बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि जो उन दौरो बि कयो ऐं इमदादी चेक्स जेके आहिनि कुझु इलाइक़नि में उहे बि विरहाया आहिनि। उन ई साॻे वक़्तु वरी बलोचिस्तान हुकूमत जी जेका तर्जुमान आहे फ़राह अज़ीम शाह, उन इहो बयानु ॾिनो त जेके तबाहियूं आहिनि उहे अमेरिका में बि ईंदियूं आहिनि। इमदादी कमनि में जेकॾहिं देरि थी त इन में का ख़ासि ॻाल्हि आहे। रेस्क्यू ऑपरेशन मुकमल थी वियो आहे। उन्हनि दावा कई आहे रिलीफ वारो जेको कमु आहे उहो बि जल्द मुकमल थी वेंदो। साॻे वक़्तु सिंध जा जेके बरसाति मुतासिर आहिनि उहे बि अहिड़े क़िस्म जे इमदादी पैकेज जा मुंतज़िर आहिनि। बलोचिस्तान वासी बि असांजा भाइर आहिनि, पर बलोचिस्तान जीअं सिंध में बि बरसाति तमामु घणी तबाही मचाई आहे। जाबलू पट्टी जेका आहे, काछे जा जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि में केतिरा ई ॻोठ आहिनि जिन जो शहरनि सां हिन वक़्तु बि ज़मीनी रस्तो कटियल आहे। ॿियो PTI चेयरमैन इमरान ख़ान इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ु जंहिं एहतजाज जो ऐं तहरीक जो ऐलान कयो आहे, फॉरेन फंडिंग केस जे महफ़ूज़ थियल फ़ैसिले अचण खां अॻु ई इन ऐलान जे हवाले सां बि पैनलिस्ट पंहिंजी राय जेका आहे उहा ॾिनी आहे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।